अस्सलामुअलैकुम दोस्तों। शमन अली मिराली मुमताज़ मौलाई ख़िलाफ़ छो ॻाल्हायो। मुमताज़ मौलाई हर वक़्तु शमन अली मिराली जी तारीफ़ कंदो हो, पर छो ऐं छाजे करे शमन अली मिराली फ़नकार मुमताज़ मौलाई ख़िलाफ़ ॻाल्हायो आहे। सभई ॻाल्हियूं अॼु तव्हांखे हिन ई वीडियो में ॿुधाईंदासीं। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त पुराणे वक़्त जो मशहूर फ़नकार शमन अली मिराली पंहिंजी ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। शमन अली मिराली पंहिंजे पुराणे शाइरनि ते ज़ुल्म कया, जंहिंमें ग़ुलाम क़ादिर घायल जंहिंखे एंटीबायोटिक शाइर सॾियो वेंदो हो, जंहिंमें कासिर नवाज़ बि शामिल आहे, जंहिं ते शमन अली मिराली वक़्त में ज़ुल्म कया। शमन अली मिराली पंहिंजी ज़हनी तवाज़ुन उन करे विञाए वेठो आहे जो मुमताज़ मौलाई खे हाणे पाकिस्तान जे सतह ते शोहरत मिली आहे ऐं हर आए रोज़ मुमताज़ मौलाई खे उर्दू मीडिया प्रोग्रामनि में घुरायो थो वञे। उन करे शमन अली मिराली पंहिंजी ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। मतिलब के शमन अली मिराली हाणे मुमताज़ मौलाई जी शोहरत बर्दाश्त नथी थिए।